अॼु कोई लतीफ़ाबाद 10 नंबर जे क़रीब का हिकिड़ो कोई ॻोठ आहे, उते का आतिश जी माना फटाकनि जी का फैक्ट्री, उन में को बाहि लॻण जो को वाक़ो पेश आयो। असांखे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां खां इंफॉर्मेशन आई। अस्पताल में असांजे मेडिकल सुपरिटेंडेंट जेको आहे एमरजेंसी नाफ़िज़ करे छॾी ऐं असां वटि हिते हींअर ताईं 9 माना जेको आहे पेशेंट्स जेके आया, जिन मां 2 रिसीव्ड एक्सपायर्ड आहिनि ऐं 7 पेशेंट जेका आहिनि उहे क्रिटिकल, उन 7 मां हिकिड़ी फीमेल पेशेंट आहे, उहा क्रिटिकल न आहे। बाक़ी 6 पेशेंट जेके आहिनि उहे मोर देन 80% बर्न्स आहिनि ऐं उहे क्रिटिकल आहिनि। उन्हनि मां हिकिड़े पेशेंट खे हींअर असां ICU शिफ्ट कयो आहे, हिकिड़े खे HDU में शिफ्ट कयो आहे, ॿिया मैनेज थियनि पिया। असांजी टोटल फैकल्टी, कंसल्टेंट्स ऐं असांजी डॉक्टर्स ऐं नर्सिस ऐं पैरामेडिकल स्टाफ जेको आहे टोटल मौजूदु आहे ऐं मरीज़नि जी मैनेजमेंट थिए पई। सर, असां वटि 2 डेड बॉडीज़ रिसीव थियूं आहिनि ऐं पोइते जी अञा ताईं जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट प्रॉपर ॿुधाए सघंदी, पर असांखे इहो चयो अथऊं त तव्हां माना अञा ताईं जेको आहे रेडी रहो, थी सघे थो त ॿिया इंजर्ड या डेड बॉडीज़ कुझु अची सघनि। पेशेंट क्रिटिकल आहिनि, असांजी जी फैकल्टी उन्हनि खे असेस बि करे पई, पर हाणे डिसाइड कंदासीं त कराची मूव थियण जहिड़ा आहिनि या न आहिनि। ईअं न हुजे जो माना कराची मूव कयूं ऐं रस्ते में इहो जेको आहे क्रिटिकल थी वञनि, त कोशिशि असांजी टीम जी आहे त असां हिननि खे हिते मैनेज करियूं।